बोझ सामाइन वॉइस ऑफ इंडस टीवी पारां अवां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ सर। दोस्तों, सिंधी ॿोलीअ जे मुसविर, कहाणीकार, नाविल निगार, शाइर ऐं ड्रामे निगार तारिक आलम जी अॼु 9वीं वरसी आहे। तारिक कहाणी, नाविल, शाइरी तोड़े ड्रामे में मुसविरी कई आहे। असां अॼु जी नंढड़ी डॉक्यूमेंट्री तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं तारिक आलम अबड़े जी 9वीं वरसीअ जे मुनासिबत सां। हिन डॉक्यूमेंट्री में तव्हांखे तारिक जे इंतिहाई मानाइते, कुर्बाइते ऐं वेझे दोस्त नसीर मिर्ज़ा जा व्यूज़ पिणु ॿुधण लाइ मिलंदा ऐं तव्हां असांजी नंढड़ी डॉक्यूमेंट्री आख़िर ताईं ॿुधिजो। नसीर मिर्ज़ा जा व्यूज़ ॿुधिजो। तारिक आलम जे कम ते, तारिक आलम जी शख़्सियत ते नसीर इलाही तफ़सीली ॻाल्हायो आहे। ख़ासि करे रहिजी वियल मंज़र जे पस मंज़र में उन तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं उन दौर जे ॿिनि नावलनि जो पिणु जाइज़ो वरितो आहे। तारिक आलम अबड़ो 10 अप्रैल 1958 ईस्वी ते कंबर अली ख़ान ज़िले कंबर शहदादकोट में ॼाओ। सिंधी अदब में मास्टर्स कयाई। तारिक आलम पाकिस्तान टेलीविज़न ऐं ॿियनि सिंधी चैनलनि लाइ ड्रामा, टेलीप्ले पिणु लिखिया। संदसि लिखियल पहिरियों ड्रामो चंड रहे थो दूर 1979 ईस्वी में PTV तां टेलीकास्ट थियो, जेको संदसि कहाणी खे ड्रामाटाइज़ कयो वियो हो। उन बैदि तारिक 25 खनि ड्रामा लिखिया जेके मुख़्तलिफ़ TV चैनलनि तां नशर थिया। पाण मुख़्तलिफ़ अख़बारनि में कालम पिणु लिखिया आहिनि जेके पिणु शाकार आहिनि। खेसि मुसविरी ऐं फ़ोटोग्राफीअ सां घणो लॻाव हुअसि। संदसि ठाहियल स्केच ॾिसंदड़नि खे हैरत में विझी छॾींदड़ आहिनि। सिंधी अदबी बोर्ड में मुलाज़मत दौरान हू ॿारनि जे माहवार रिसाले गुलफुल जो एडिटर ऐं टिमाही मेरान मक़सदनि जो सब एडिटर रहियो। संदसि छपियल किताबनि में रात सांत ऐं सोचूं, कहाणियूं 1981 ईस्वी, रहिजी वियल मंज़र नाविल 1985 ईस्वी, हिन नाविल जा केतिरा ई छापा छपिया। ऐं हीउ अहिड़ो नाविल आहे जंहिंखे जॾहिं बि पढ़िजे थो त नओं महसूसु थिए थो। ऐं नसीर मिर्ज़ा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई हिन नाविल जे पस मंज़र में त जेसि ताईं सिंध में रोमांस मौजूदु आहे तेसि ताईं हीउ नाविल पढ़िबो रहबो। मोरन ऊचा घाट, हाइका शाइरी 1990 ईस्वी, लंडन तुंहिंजा केॾा रूप, सफ़रनामू 1991 ईस्वी, सुञाणप जी ॻोल्हा, कहाणियूं 1998 ईस्वी शामिल आहिनि। संदसि विछोड़े खां पोइ संदसि छपियल किताबनि जो विचूर हिन रीति आहे। लफ़्ज़नि जो नाराज़ नस्ल, शाइरी, चंड रहे थो दूर, टेली नाटक, तारिक किताब, मुरतब नसीर मिर्ज़ा, सुबुह जो सितारो, तारिक आलम, फ़न ऐं शख़्सियत, मुरतब हुबदार सोलंगी शामिल आहिनि। उनखां अलावा संदसि मशहूरु नाविल रहिजी वियल मंज़र जो उर्दूअ में तर्जुमो मंज़र जो रह गया जे नाले सां सिदरतुल मुंतहा जिलानी कयो आहे। हीउ नाविल जेको तर्जुमो थी असांजे साम्हूं आयो आहे, हिन नाविल ते नियाज़ नदीम ऐं उन जे सथ जे ॿियनि दोस्तनि पारां इस्लामाबाद में हिकिड़ी ज़बरदस्त व्यक कोठाई वई हुई ऐं जंहिंमें सिंधी, बलोची, पंजाबी तोड़े पश्तो अदीबनि हिन नाविल ते न रुॻो ॻाल्हायो बल्कि उन ते तफ़सीली डिस्कस कई ऐं हिन नाविल जी तमामु वॾी पज़ीराई थी ऐं नाविल जी तमामु घणी उते तारीफ़ कई वई। तारिक शाइरी बि आलमी सतह जी कई आहे। संदसि हिकु शहर अव्हांखे ॿुधायां थो जंहिंमें हुन मुसविरी बि कई आहे ऐं संदसि ख़्याल जी उॾाम आलमी सतह जी महसूसु थिए थी। दिलि ते हथु धरींदे आयुसि यादि पिरी, दिलि ते हथु धरींदे आयुसि यादि पिरी, दर्द विछोड़े ते केॾो पछतायो पए, शाइर कोरे कागर ते इतिहास लिखी, लफ़्ज़नि जो नाराज़ नस्ल परचायो पए। दिलि चए थी हिकु भेरो ॿीहर ई अव्हांखे ॿुधायां। दिलि ते हथु धरींदे आयुसि यादि पिरी, दर्द विछोड़े ते केॾो पछतायो पए, शाइर कोरे कागर ते इतिहास लिखी, शाइर कोरे कागर ते इतिहास लिखी, लफ़्ज़नि जो नाराज़ नस्ल परचायो पए। तारिक सिंध जे तारिक 11 जून 2011 ईस्वी ते गुर्दनि ऐं जिगर जी बीमारीअ सबबि वफ़ात कई। खेसि सिंध यूनिवर्सिटीअ जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो आहे। तारिक सिंध जो इंतिहाई घणघुरो कलमकार हो ऐं सिंधियुनि सां बेपनाह मोहबत कई। सिंध जे नए नसलनि खे जीअ में जायूं ॾिनियूं।
तारक जॾहिं पहिरियों भेरो बीमार थियो हो ऐं उनजी किडनी जेका आहे फेल थी हुई, उन वक़्तु सॼी सिंध तारक सां गॾु बीठी हुई ऐं न ॼाण केतिरनि माण्हुनि तारक खे गुर्दो ॾियण जी ऑफर कई हुई। दोस्तो, ही मूं इंतिहाई मुख़्तसर तारक जो अव्हांजे अॻियां पेश कयो। हालांकि तारक एॾी त वॾी शख़्सियत आहे, एॾो वॾो माण्हू आहे, एॾो वॾो तख़लीक़कार आहे, एॾो वॾो नालो आहे जो उन ते चंद मिंटनि में ॻाल्हाइजे या उन ते उनजी शख़्सियत जो जेको छेद करणु इलाही ॾुखियो आहे। ऐं हाणे असां वधूं था नसीर मिर्ज़ा जी हिन गुफ़्तगू तरफ़। नसीर इलाही तफ़सीली ॻाल्हायो आहे। नसीर जी गुफ़्तगू तव्हां सभिनी खे पसंदि ईंदी, छाकाणि नसीर तारक सां घणो वेझो रहियो आहे, घणो वक़्तु उन गॾु गुज़ारियो आहे। तॾहिं त तारक पंहिंजी जेका वसियत कई उन में हर ॻाल्हि जेका आहे हुन नसीर ॾांहुं मनसूब कई आहे। उन इन हद ताईं उन चयो त मूंखे गुस्ल बि जेको सो नसीर ॾींदो, मूंखे जेको कफ़न आहे उहो बि नसीर पाराईंदो, मूंखे लहद में बि नसीर लाहींदो। त यकीनन नसीर वधीक बहितर ॻाल्हाए सघे थो। दोस्तो, नसीर मिर्ज़ा जी गुफ़्तगू ज़रूरु ॿुधिजो ऐं उन खां पोइ असांजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो। दोस्तो, हाणे नसीर मिर्ज़ा जी गुफ़्तगू अव्हांजे अॻियां। हेलो साईं, अस्सलाम वालेकुम। हाँ जी 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 हरिनाथ। हाँ साईं, असां जेको तारिक आलम जी वरसी जे हवाले सां प्रोग्राम करण वञूं था वॉइस ऑफ इंडस टीवी तां। ठीक है जी जी। तव्हां तारिक आलम जे हवाले सां, तारिक आलम खे जीअं तव्हां ॾिठो ऐं तारिक आलम जो इल्मियत बि कम ते जेको बि तव्हां मुख़्तसर रोशनी विझंदा त महिरबानी थींदी। हरिनाथ, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां मुंहिंजे दिलि जे इंतिहाई करीब तरीन मुंहिंजे प्यारे दोस्त तारिक आलम खे यादि कयो पिया। वक़्तु में पवंदुसि, हर वक़्तु मूंखां गॾु आहे ऐं हुनजे ऐं हू मुंहिंजे अज़ीज़ तरीन दोस्तनि में रहियो। असीं गॾु रहियासीं। तारिक आलम खे मूं हर लिहाज़ खां मुतासिर कंदड़ अदबी इल्मी फनी शख़्सियत जे तौर ते ॾिठो। असीं बिल्कुलु छोकिरा हुआसीं, जवान हुआसीं जॾहिं असांजी 74-75 खां वठी दोस्ती ही तारिक मुंहिंजे हिस्से में हो ऐं हुनजे हिस्से में हुअसि ऐं हुनखे शदीद मिस कयां। तारिक पंहिंजी ख़ूबसूरत शख़्सियत, कद बदन, बीहत, हू हीरो स्टाइल क़िस्म जो नौजवान हो जंहिंखे हैरत अंगेज़ तौर ते लिखण नस्र के बेपनाह कुदरत हुई ऐं हू नवां पसंदि हो। इन करे पीलो धुंध हुनजी जॾहिं पहिरियों अफ़सानो बहिराण में इमदाद हुसैनी साहब जहिड़ो जेको अहिड़ी तरह हुन शाया कयो ऐं हुन खां पोइ तारिक जी कहाणी पावली शायदि तहरीक रिसाले में शाया थी, त असां सभिनी हुनखे पूरी तवजो सां ॾिठो ऐं हुन खां मुतासिर थियासीं। तारिक जीअं मिज़ाज मिलंदा आहिनि ईअं मूंसां हुनजो मूंसां जेको मिज़ाज मिलियो त असीं पंज पाण में दोस्त हूंदा हुआसीं, इख़लास अंसारी ऐं ख़ुदा बख़्श अबड़ो, जंहिंजो उथण वेहण, घुमण फिरण, लिखण। तारिक नवां पसंदि सॼी हुनमें हुई, अराई हुई, पाण खे फिड़िंग छॾींदो हुयो ऐं बहितरीन हिकिड़ी हूटर जे तौर ते हर तक़रीब में हुनखे जॾहिं ॾिसंदो त मसइलनि में सूंहं वधाए छॾींदो हो। कीअं भोग चर्चा हुनजो रोमांस जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे सहाफ़त वारे शोबे में 1970 में दाख़िला वरिती त तारिक उन वक़्तु फाइन आर्ट जो शागिर्द हो ऐं उन वक़्तु सोशलॉजी डिपार्टमेंट में ग़ालिबन लाइब्रेरियन बि हूंदो हो, पर इहे सभु ख़ाली ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। तारिक मूंसां गॾु हूंदो हो, मास कम्युनिकेशन या जर्नलिज्म डिपार्टमेंट में, जिते हुन तयारु कयो सतीअ दिलि सां ऐं रेजिवेल मंज़र जहिड़ो हुन बहितरीन नावल 1980 में लिखियो, जंहिंजा हिन वक़्तु ताईं लातइदाद छापा थियल आहिनि, जंहिंजो हीरो पुनू हू पाण आहे। हुन में असांजो बि ज़िक्र कयो आहे। ऐं तारिक जिते बि तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां, मूं सॼी सिंध जेकॾहिं किथे घुमियो आहियां त पोइ आउं तारिक सां, छाकाणि त हू हिकिड़ो गोल्ड उत्तर सिंध जो कंबर जो हुन जो तालुक हूंदो हो ऐं हिकिड़े बेडपे बेखौफ़ नौजवान वारी हैसियत रखंदो। इन करे गांधी खां लालकाने खां वठी सॼी सिंध में असांजा जेके कॉमन दोस्त थियासीं,
सिंधी रज़ा महर सखर में असांजो आया गुल अदल उमरो रसूल मेमण हैदराबाद में असांजा अल्लाह तइदाद जेके दोस्तियूं आहिनि मोहबतूं आहिनि आगम पब्लिशिंग एजेंसी जारी खाते में साईं निसार हुसैनी इदारो क़ाइमु कयो ऐं इन में कैश आलम मबरो तारिक जी जेको भाउ आहे उहो हुते कमु कंदो हो त गॾिजी फिल्मूं ॾिसंदा हुआसीं मुहर्रम हराम जेको तव्हां सम्झो था त असीं मौलाई आहियूं तारीख़ ॾह ई ॾींहं मूंसां पेर निकारो हैदराबाद जे शहरनि में जलसनि में गिलीसनि में मजलिसनि में ज़ियारत गाहनि में ऐं आशूर जो ॾही मुहर्रम जो सॼो ॾींहुं तारीख़ मूंसां गॾु जेको कलीशाबाद आहे कंदो थोरो मिर्ज़ा पहाड़ो ऐं तव्हांखे हैरत थींदी त आख़िर में हुन जेका अजीब ग़रीब वसियत कई हुई त उहो त असीं सभु मुस्लमान आहियूं असीं सभु साहिब ईमान आहियूं असीं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सॼे पाक ऐं इमामनि जी दिलि सां असीं मुहबत रखूं था त हैरत अंगेज़ तौर ते तारीख़ पंहिंजो जेको आख़िरी वसियत पंहिंजे भाउ कैश खे चई त मूंखे वसीर मिर्ज़ा जी सिक आहे अॻिते जाफ़रिया हज़रत अली अलैहिस्सलाम इमामत जे मनसब ते हुनजी फ़ाइद ॾिसूं था तारीख़ हैरत थी त हुनजी जेका वसियत हुई त मुंहिंजो हुस्री कफ़न निमाज़ कुर्बत तलक़ीन सभु उन ई सिक सां थिए जंहिंमें वसीर मिर्ज़ा जो जेको सिक आहे त इहा जेकॾहिं इश्क मोहबत हुई जेका तारीख़ मुंहिंजे लाइ रखी वई मूं त हीअ सम्झो त आऊं अली नवाज़ अकेलो आहियां मुंहिंजी तारीख़ खां सवाइ हाणे दुनिया में ॿचनि खां सवाइ को दोस्त कोन्हे आऊं अकेलो हीअं तारनि भरे तलाउ में तारीख़ जे लिखे वक़्त ते मूं हिकिड़ो असांजो दोहो लिखियो हो चंद अकेलो हीअं तारनि भरे तलाउ में आऊं बि तो ॿिनी माण्हुनि जे फैलाव में ऐं तारीख़ जी जेका आख़िरी साल जा हुई 2 अप्रैल 2011 डॉक्टर बलो साहब जिन जी वफ़ात थी त असां गॾिजी डॉक्टर साहब जिन जी कुर्बत ताईं विया हुआसीं इन खां कुझु ॾींहं पोइ ई तारीख़ जो इंतकाल थी वियो आहे मूंखे नज़्म लिखियो हो राउंड टेबल ते असीं वेठा हुआसीं नालो होटल जो हो स्टार लाइट चांहि जे कोप ते छाछा माछा बैक बाइटियूं कुझु नकलियूं अहलियूं पोइ हू हिते चवंदो वियो वेह जा बस जो मोटी थो अचां केतिरा दिल लंघे विया आहिनि ऐं पथर जा हुते पियो आहियां हीअ तारीख़ जे ताज़ो जेका हालतरात थी हुई हुन जे ॾींहुं इख़्तियार में पंहिंजी डायरीअ में हीअ नज़्म लिखियो हो तारीख़ केतिरनि ई किताबनि जे मुसनिफ़ आहे रात सां ताईं सोचियूं हुनजो पहिरियों कहाणियुनि जो मजमूओ आहे सुञाणप जी ॾोला ऐं हुन खां पोइ हुनजे मोरनि ऊचा घाट ऐं तारीख़ जे गज़लनि जो मजमूओ आहे तव्हांखे छा ॿुधायां सवाइ जोड़नि जे हिन वक़्तु मूं कुझु कोन्हे तारीख़ मूंसां गॾु आहे पर आउं जिस्मानी तरह सां हुन खां सवाइ अली नवाज़ अकेलो आहियां ऐं अकेलो महसूसु करियां थो पाण खे साईं जंहिं टाइम ते तारिक जो नाविल थो अचे मंज़र ते रजीवल मंज़र हालांकि उन वक़्तु इलाही वॾा नाला नाविल जी दुनिया में जेको सो मौजूदु आहिनि आसमान ते जेको सो बीठल आहिनि उन टाइम ते तारिक जो नाविल अचे थो ऐं सॼे उन पस मंज़र ते हिकिड़ी वॾी छाप छॾे थो वञे तव्हां रजीवल मंज़र जे हवाले सां कुझु ॿुधायो उन रजीवल मंज़र सां गॾोगॾु आऊं थोरो हुननि 2-4 नाविलनि जो तस्करो कंदुसि जेके सोशल इशूज़ ते या तारीख़ी मौज़ूअनि ते मिसाल तौर ते मिर्ज़ा ख़लीफ़ जो पहिरियों तबाज़ात नाविल ज़ीनत आहे उहो औरतुनि जी तालीम जे फ़रोग़ जे लाइ इस्लाही क़िस्म जो नाविल आहे जंहिंजो मक़सदु निसाबी तर्ज़ जो सोशल आहे हुन खां पोइ इस्लाही साहब जो हुर तहरीक जे पस मंज़र में सांगड़ नाविल आहे उहो वॾो नाविल आहे पर उहो हिकिड़ो तारीख़ी हैसियत रखे थो जंहिंजी नुमाइंदगी फुल सोसाइटीअ में हुनखे नथो नुमाइंदा करे सघिजे हुन खां पोइ पढ़ादो सही सॼे सिंध जी अरगोन तुर्खान तारीख़ में सिराज हक़ जो उहो हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र आहे जंहिंमें नौजवाननि या जेको अकेडमिक शागिर्द रोमेंटिक उहे हुन खां थोरो परे हुआ वरी गॾो गॾु आवा सलीम साहब खुदाई धरती रोशन हमाऊस जहिड़ा तारीख़ नाविल लिखिया जेके मोहन जे गढ़े ऐं वरी बि मुगल पीरियड आहे ऐं शाह लतीफ़ ऐं शाह इनायत जो ज़मानो हाणे इहो सम्झो इन्हनि नाविलनि जी जेका अकेडमिक या जेका अदबी सूरत हाल आहे अली नवाज़ उहा हिकिड़े ख़ालिसतन अदबी क़िस्म जी आहे जंहिंमें नौजवान सही टीन एजर रोमांस हर माण्हूअ खे पंहिंजे एज मुताबिक़ लिटरेचर बि खपे थो इहा बि ज़रूरत हूंदी आहे
त तारिक आलम जो हिकिड़ो जेको सचो पंहिंजो तजुर्बो थियो 1978 खां 1980 सिंध यूनिवर्सिटी जे मास कम्युनिकेशन जंहिंजा असां सभु किरदार आहियूं, जंहिंजो किरदार असांजी पंजाब आहे, जंहिंजो असुल नालो त ॿियो आहे, इहे सभु ख़ैर परवेदारी आहिनि। त सिंध में हमेशह नौजवान खेप जेका आहे उहा पंहिंजे मिज़ाज जे तर्जुमान पंहिंजी उनखे गॾु खणी हलण पसंदि कंदी आहे। इन करे रेडियल मंज़र ही पहिरियों सिंधी में नॉवल आहे जेको नौजवाननि जे निसाब जो जवानीअ जे निसाब जो नॉवल थी उभरियो। हैरतनि जे तौर ते हर नौजवान जेको उभरण सां प्यार करे थो, जवान थियण सां इश्क हुनजो हक़ आहे, उनजी तर्जुमानी सिर्फ़ु हिन नॉवल में आहे। इन करे हीउ नॉवल कॾहिं बि पुराणो कोन थींदो जेसिताईं सिंध यूनिवर्सिटी आहे ऐं जवाननि में रोमांस मौजूदु आहे। तारिक जो हीउ नॉवल जंहिंजा हिन वक़्त ताईं 50 खां वधीक छापा छपी चुका आहिनि। हीउ पहिरियों नॉवल आहे सिंधी ॿोलीअ जो जेको हेॾे कसरत सां नौजवान हुनखे पढ़नि था। इंतिहाई ख़ूबसूरत आर्टिस्टिक तरीक़े सां तारिक जो लिखियल आहे। तव्हां बि हैरत थींदी त हुन वक़्तु तारिक जी जेका जमार आहे उहा वधि में वधि 22-23 वरे आहे। उन उमिरि में हू एॾो तकलीफ़ी क़िस्म जो ज़हन रखंदड़ हो जे जेकॾहिं तारिक खे अलाह ताईं ज़िंदगी ॾे हा त हू इंतिहाई बहितरीन अञा बि नॉवल ज़रूरु लिखी ॾेखारे हा। त अव्हांजे सवाल जो जवाबु इहो आहे त कंपेरेटिवली जेके ॿिया नॉवल आहिनि उहे ॿियनि इशूज़ ते आहिनि, सिंध जे तारीख़ जे ऐं मज़ाहिमत जे मौजूदु ते आहिनि, पर हीउ वाहिद नॉवल आहे पहिरियों जेको रोमांस खे डिपिक्ट करे थो। इन करे जेसिताईं सिंध में रोमांस मौजूदु आहे तारिक जो नॉवल रेडियल मंज़र ईंदा रहंदो। वाह साईं, ज़बरदस्त। अच्छा साईं, तारिक ते जेको सो बीमारी जा 2 वॾा हमला थिया, त इन्हनि ॿिन्ही हमलनि में पोयों जेको हमलो थिए थो आहे त तारिक खे विछोड़े खां 1 ॾींहुं अॻु में मूं तारिक खे जेको सो ॾिठो हो, तारिक सां मिलियासीं त मूं हुनखे माना अॻिए ॾींहुं बि मायूस कोन ॾिठो, हू जेको सो बुर्द ॿार हुयो। त इन वक़्त ते तारिक सां जा जेके इहे 2 जेके हादसा तारिक सां जेको पेश अचनि था ऐं उन टाइम ते तारिक जेको सो केतिरी बुर्दबारी जो मुज़ाहिरो करे थो, या वरी सिंध उन वक़्तु तारिक जो केतिरो साथ ॾिनो? अली नवाज़ ॻाल्हि इहा आहे त तारिक हिकिड़ो पुरुमीद क़िस्म जो नौजवान हो, बेपनाह बहादुर, बेबाक, बेखौफ़। हुनखे सवाइ अलाह ताला इन खां ख़ौफ़ खां अलावा हू कंहिं बि बेखौफ़ में असर में कोन रहंदो हो। 1986 में जॾहिं हुनजा सिबलिंग शुरू थिया पहिरियों दफ़ो, तारिक खे टाइफॉइड थियो, ब्लड प्रेशर हाई थियण जे करे बेख़बरीअ में हुनखे हुनजा गुर्दा जॾहिं शुरू थिया ऐं पहिरियों दफ़ो डायलिसिस ते कराची में आयो त आऊं ऐं असीं सभु दोस्त गारो कतार हुआसीं के त इन मर्ज़ जी ऐं इन बीमारी जी डेथ जी असांखे थोरी घणी ख़बर हुई, पर असां ॾिठो त हू डायलिसिस ते बेपनाह पुरुमीद हुयो। हुन चयो त कुझु बि कोन्हे, ऐं सही थी वेंदी चलियो। ऐं सिंध ऐं निसार अहमद नूरानी साहिबु, अॼु जिदेजा मेतलो ऐं साईं ख़ान मोहम्मद कौर साहिबु जहिड़ियूं अजीम हस्तियूं आहिनि, हुनखे गुर्दो डोनेट करण जो ऐलान कयो। निसार नूरानी साहिबु हुनखे गुर्दो ॾिनो ऐं सॼी सिंध तारीख़ जे लिखणनि जे करे ऐं मीडिया हुनखे बेपनाह प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडियो सभिनी हुनखे साथ ॾिनो। ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान मोहम्मद खान झूरी साहिबु जॾहिं वज़ीर आज़म तारिक खे ग्रामवेल हॉस्पिटल लंडन में इलाज में मोकिलियो, डॉक्टर हुन वक़्तु हुनखे चयो त हू 12-14 साल ई सर्वाइव कंदे, पर हू 24 घुरे हुननि ते कढी वियो ऐं हू तमामु एहतियात कंदड़ हो। पर विच में हुनखे जेके लिवर प्रॉब्लम, जिगर जो प्रॉब्लम थी पियो, जंहिंजे ऑपरेशन जे लाइ थियो हुआसीं, पर तारिक आख़िर ताईं जॾहिं सर्विसिस हॉस्पिटल में हुनजो वरी सरकारी ख़र्चे ते इलाजु थियण वारो, जंहिंजो अफ़सोस त गवर्नमेंट ऑफ सिंध पाकिस्तान जी पार्टी जी असांखे 70-80 लख रुपया ॾियण खां थी आयो वज़ीर आला सिंध बि, जंहिंजे लाइ असां तमामु वॾो एहतजाज कयो। ऐं तारिक आख़िरी ताईं बि जॾहिं इहा 9 तारीख़ आहे जून जी जॾहिं SIVC में हुन सां हथु मिलाए हुन तस्वीर आख़िरी कढी, हुनखे आवाज़ु ॾिनो त हुन अखियूं छुटी हुयूं, त उन वक़्तु मूंखे यकीन हो त तारिक असां सां गॾु रहंदो। पर शायदि वक़्तु जीअं चइबो आहे त ईअं कुझु लिखियो हो नसीबनि में ऐं इहो ॾींहुं थियणो हो, पर तारिक आख़िर ताईं पुरुमीद हो त हू बची वेंदो ऐं बिल्कुलु ठीकु ठाक थी वेंदो। ऐं आउं सम्झां थो त हर माण्हू खे ईअं ई हुजणु घुरिजे जीअं तारिक हो। ठीकु आहे नसीब साईं, तमामु वॾी महिरबानी।
ऐं असां अॻिते बि जो कॾहिं बि जेको इल्मी अदबी कंहिं बि शख़्सियत ते प्रोग्राम कंदासीं त तव्हां सां मदद ज़रूरु वठंदासीं। हली नवाज़ तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे यादि कयो, मूंखे पंहिंजे दोस्त हूअं त आऊं तव्हांखे ॿुधायां त वक़्तु जेको बि गुज़रे थो न, हिकिड़ो लम्हो बि 24 कलाकनि जो मूंखे ईअं न आहे त मूं तारीख़ मूंखां विसरे थो, हर वक़्तु मुंहिंजी अचण में आहे। तव्हां अॼु मूंखे वरी दिलो जान सां यादि ॾियारियो, ऐं तव्हांजे इन चैनल जो बि बेहद फ़ोराइतो आहियां, सॼी सिंध वासियुनि खे तारीख़ जे नाले सां हुनजे कम खां मुंहिंजे सबक़ सां आगाह कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।